मेहर भरिसां कार जे टक्कर में वाटाहड़ू नौजवान नारी फौत थी वई आहे। वधीक तफ़सील मालूम थींदा मेहरान टीवी जे रिपोर्टर रियाज़ चांडियो खां। जी रियाज़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? मेयर भरिसां दिलावर जी मोरी वटि इंडस हाईवे ते रोड क्रॉस कंदे 17 साला जेका नारी आहे उहा रोड हादसे में फौत थी वई आहे। जॾहिं त तफ़सीली तौर ते असां तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त मेयर दिलावर जी मोरी वटि इंडस हाईवे ते रोड क्रॉस कंदे कार जो टक्कर लॻण सबबि ॻोठ दिलावर खोसो जी रवासन नौजवान नारी आहे 17 वरनि जी आशा खोसो जेका धीउ एजाज़ खोसे जी धीउ आहे उहा उनखे कार जो टक्कर लॻो ऐं जेका सख़्तु ज़ख़्मी थी पई। जॾहिं त नारी खे हादसे वारी जाइ तां जेके मुख़्तलिफ़ उते माण्हू रोड तां गुज़री रहिया हुया उहे खणाए ऐं तालका अस्पताल मेहर पहुता, जिते ॻणती जोगी हालत में तालका अस्पताल मेहर में नारी खे पहुचाए थो वियो। पर जॾहिं त नारी तालका अस्पताल मेहर में ज़ख़्मनि जा सूर न सही ऐं फौत थी रही आहे। जॾहिं त मछरल माण्हू जेके हुया उहे कार जे मथां उन्हनि हमलो करे ॾिनो ऐं कार मां जेके सुवार माण्हू हुया उहे त महफ़ूज़ हंध ते उन्हनि वञी पनाह वरिती। जॾहिं त कार खे इलाही सारो जेको नुक़सानु उन्हनि मछरल ॻोठाणनि पहुचायो आहे ऐं नौजवान नारी जेका फौत थी वई उनजो लाश तालका अस्पताल मेहर मां पोस्टमार्टम कराइण बैदि उनजे ॻोठ नियो वियो आहे। जॾहिं त लाश घर पहुतो त उते कोहराम मची वियो। जी रियाज़, अव्हां जी महिरबानी।